तालीम खाते टंडोला यार्ड जी सितम ज़रफ़ी राहिला मक्से जे नाज़मीअ वारे दौर में चंबड़ रोड ॻोठ खान मोहम्मद बोज़दार जी तामीर थियल मिडिल स्कूल जी बिल्डिंग के गुज़िरियल 17 सालन खां फर्नीचर ऐं उस्ताद न मिली सघिया। इलाइक़े जे भरपासे जा ॿार तालीम पिराइण जे ज़ेवर खां 17 सालन खां महरूम बणियल आहिनि। स्कूल जी बिल्डिंग बिना इस्तेमाल थियण जे तबाह थी वई आहे। हिन वक़्तु स्कूल जे चौधारी बरसाती पाणी बीठल आहे, जेको मुसलसल स्कूल जी बिल्डिंग खे नुक़सान रसाए रहियो आहे। ॻोठ खान मोहम्मद बोज़दार जे रहवासियुनि अरबाब इख़्तियारनि समेत हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल मां बरसाती गंदो पाणी नेकाल कराए स्कूल खे फर्नीचर ऐं उस्ताद फ़राहम कया वञनि, जे हितां जे भरपासे जा ॿार सुठे नमूने तालीम पिराए सघनि। जैकमाबाद में सिविल सोसाइटी पारां अटे जा रेट घटायो, ग़रीब अवाम खे मरण खां बचायो। रैली कढी वई। रैलीअ में शामिल शहरियुनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ, जिन मथां ग़रीब अवाम ते रहम कयो, अटे जी रक़म घटायो जहिड़ा नारा लिखियल हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे DC चौक ते पहुती। उन मौक़े ते रैली आबिद सिंधी, बाबू नजीब ज़हरी, रईस गुलाम मुर्तज़ा मीराणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हुक्मरान अटे जो हथरादू बहरान पैदा करे ग़रीब अवाम खां 2 वेला मानीअ जो बि हक़ खसे रहिया आहिनि। पोरियत तबिको ख़ुदकुशी करण ते मजबूर थी रहियो आहे। हिननि जो इहो बि चवणु हो त सिंध में अटो फ़ी किलो 140 रुपया थियण बावजूद बि ट्रैक्टर ट्रालियुनि ते चढ़ी ऐं कफ़न पाए महांगाईअ ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ हाणे छो ख़ामोश आहिनि। हिननि मुतालबो कयो त अटे समेत खाधे पीते जी शयुनि जे अघनि ते कंट्रोल करे ग़रीब अवाम खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। सालिया पट लॻ ॻोठ समो खान भंबरो में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वाहिद ॾिनो। झंडो स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल जो शिकार, 150 खां मथे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में। उस्ताद मोहम्मद नवाज़ ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं त हिन वक़्तु 150 खां मथे ॿार तालीम पिराए रहिया आहिनि ऐं स्कूल जी बिल्डिंग बि ज़बून हाल आहे ऐं फर्नीचर बि कोन आहे। उस्तादनि ऐं ॿारनि तालीम जे वज़ीर ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त ख़ुदारा असांखे बिल्डिंग ठहिराए ॾिनी वञे ऐं फर्नीचर ॾिनो वञे। गढ़ी हसन में क़तल थी वियल शाहदिनो खोसो ऐं संदसि ज़ाल खुर्शीद खोसो जे क़तल केस जा 2 जवाबदार गिरफ़्तार थी विया। गढ़ी हसन भरिसां बाहू खोसो पुलिस जवाबदार लियाकत खोसो ऐं संदसि पुटु सौराब खोसो खे टालाणी क़ब्रिस्तान भरिसां गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि खे सिविल कोर्ट में पेश कयो वियो। घोटकी भरिसां चंगलाणीअ में स्कूलनि ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जा छापा, अमलो गैर हाज़िर। घोटकी भरिसां गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल ऐं गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल चंगलाणीअ में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सैयद इसरार अहमद शाह जो ओचितो छापो। स्कूल जो अमलो चौकीदार समेत गायब, स्कूल खे ताला लॻल। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर इसरार अहमद शाह स्कूल पहुची करे ताला खोलाया ऐं स्कूल जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो। होॾां गैर हाज़िर अमले खे DEO ऑफिस में रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। बदीन ज़िले जे डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज़ जे हुकुम ते महांगाई ऐं रेट चेक बैलेंस जे लाइ असिस्टेंट मुख्तियार कार अशरफ इस्तवाणी ऐं अली रज़ा सूमरो जी अॻवाणीअ में टीम शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी वापारियुनि ते ॾंड हणी सरकारी अघ मुताबिक़ अटो, खंडु, गोश्त ऐं ॿियो सामान खपाइण जी हिदायत कई। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं वापारियुनि जी हिकु हटी क़ाइमु हुअण करे वापारी पंहिंजा मनपसंद रेट मुक़ररु करे अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। असिस्टेंट मुख्तियार कार अशरफ इस्तवाणी ॿुधायो त DC बदीन जे हुकुम ते कार्रवायूं अमल में आंदियूं आहिनि। वधीक अघु वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ ॾंड हणी खेसि सरकारी रेट मुताबिक़ सामान विकिरो करण जी हिदायत कई आहे। सीता रोड रहमानी लेबर यूनियन पारां रिटायर थियल कारीगरनि, राज़नि ऐं उस्तादनि जे मान में आजियाणी तक़रीब कोठाई वई आहे। तक़रीब में सॼी ज़िंदगी पोरियो करे रिटायर थींदड़ उस्तादनि उस्ताद शहमीर ख़ान मल्हा, उस्ताद अल्हा ॾिनो उर्फ़ कुर्ब अली, उस्ताद अब्दुल मजीद मल्हा, उस्ताद नज़ीर अहमद मल्हा, उस्ताद ग़ुलाम नबी सोलंकी समेत ॿियनि उस्तादनि खे रहमानी लेबर यूनियन तरफ़ां गुलनि ऐं नोटनि जा हार पाराए अजर कोढाए मान ॾिनो पियो वञे। पुरवकार तक़रीब में सीता रोड जे पोरियतनि, मज़दूरनि, समाजी अॻवाननि ऐं साफ़िन समेत वॾे अंग में शहरी शरीक थिया आहिनि। तक़रीब खे ॼाणायल उस्तादनि, कारीगरनि मंज़ूर सीताई, महबूब सिंधी, अली रज़ा सिंधी, उस्ताद नजमुद्दीन सोलंकी, उस्ताद उमरुद्दीन, साईं दिलशाद मल्हा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पोरियत ख़ुदा जो दोस्त आहे। ख़ुदा ताला पोरियत सां प्यार करे थो। दुनिया जे करंगे जी हडी जी जोड़जक में पोरियत मज़दूर जो वॾो किरदारु आहे।
हिननि वधीक चयो त सिंध हुकूमत मज़दूर सां वेसा घाती में का बि कसर न छॾी आहे। अॼु बि मज़दूर भोॻे थो, अॼु बि मज़दूर हीट स्ट्रोक ऐं मुफ़लिसी तंगी सबबि लोड़े थो, पर सिंध हुकूमत उन तरफ़ ध्यानु ई नथी ॾे। अॼु असांखे ख़ुशी थी आहे, असां पंहिंजे उस्तादनि जी मान आजियाणो रखियो आहे। इंशाअल्लाह हर साल असां पंहिंजे ज़ाती हणा वणा ख़र्च करे अहिड़ियूं तक़रीबूं कंदा रहंदासीं। टंडोजाम फलाही तंज़ीम जे तरफ़ां सियारे जी थधि खां बचण लाइ 1000 खां वधीक ग़रीब मिस्किन माण्हुनि में कंबल, सवड़, गरम बिस्तर समेत मुख़्तलिफ़ गरम शालूं ऐं ॿियो सामान विरहायो वियो। तक़रीब खे अमीर जमायत इस्लामीअ जे अॻवान अकील अहमद ख़ान, अब्दुल क़यूम शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त टंडोजाम में मुख़्तलिफ़ ग़रीबनि खे 1500 कंबल, 200 मच्छरदानियूं, 200 ख़ानदाननि में राशन जा बैग, मुख़्तलिफ़ स्कूलनि में स्कूली बैग, जूता ऐं ॿियो सामान तक़सीम करे चुका आहियूं। उन्हनि वधीक चयो त अल ख़िदमत फाउंडेशन बिना कंहिं फ़र्क़ ते ग़रीबनि जी मदद करे रही आहे, जेका जारी रहंदी।